अस्सलाम वालेकुम नादरीन, तवानी से आओ हक़सत न्यूज़। नादरीन तासा खबर शामिल कंदालो। मलिक खान जाते आल प्राइवेट स्कूल एसोसिएशन पाकिस्तान लीडरशिप में स्कूल मालकान ऐं असातिज़ा जो कराची प्रेस क्लब आडो परज़ोर ऐं पर अमन एहतजाज में स्कूल एसोसिएशन जे लीडर ऐं मालकान 15 जून ते हर हाल में स्कूल खोलण जो हुकूमत खां मुतालबो कयो आहे। प्राइवेट स्कूल जी असातिज़ा जो चवण आहे त अगर पब्लिक ट्रांसपोर्ट के SOPs ते अमल करण जी डिमांड ते ट्रांसपोर्ट खोलण जी इजाज़त ॾिनी वञे थी त स्कूल खोलण जी भी इजाज़त ॾिनी वञे ऐं स्कूलन में SOPs ते अमल करण सां असांजी ज़िम्मेवारी आहे। रिपोर्ट कर रहे हैं सैयद सलमान शाह, हक़सत न्यूज़ मलीर।